सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह चयो आहे त इमरान नियाज़ी कूड़ो आहे। संदसि सियासत ख़त्म थी वई। पंजाब जो वॾो वज़ीर संदसि चवण ते असेंबली न टोड़ींदो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद टांवरी मूजिबि हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार बोज़दार वॾा भरिसां ॻोठ अहदी ख़ान राजपर में पीपी सिंध जे सूबाई अॻवान रईस मोहब्बत अली ख़ान राजपर ऐं रईस उकाब अली राजपर सां ताज़ियत जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। सैयद कायम अली शाह चयो त पीपी शहीदनि जी हिकु वॾी अवामी पार्टी आहे। 27 डिसंबर ते शहीद राणीअ जी वरसीअ में अवामी समट उथली पवंदो। नियाज़ी पीपीअ जी मक़बूलियत ॾिसी वाइड़ो थी वियो आहे। हिन चयो त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जी अवाम जे हक़नि लाइ जदोजहद करे पियो। ईंदड़ आम चूंडियूं पंहिंजे मुक़रर वक़्त ते थींदियूं। पीपी बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बहितरीन कमु करे रहियो आहे। यूनिवर्सिटी ऑफ सूफीज़म ऐं मॉडर्न साइंसिस भिटशाह जे सिंडिकेट जो 6हों इजलास थी गुज़रियो। इजलास जी सदारत यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कामरान मलूकाणी मूजिबि इजलास में यूनिवर्सिटी जे सिंडिकेट जा मोज़िज़ महिमान शरीक थिया ऐं हायर एजुकेशन कमीशन सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जे सेक्रेटरी ऐं ॿियनि इजलास में शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर प्रोफेसर परवीन मुंशी ॿुधायो त सभिनी मेंबरनि यूनिवर्सिटीअ जे कमनि ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे, जेका असांजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन तामीराती मरहले खे जल्दी मुकमल कयो वञे। इजलास जे मौक़े ते यूनिवर्सिटी जे दस्तूर मूजिबि जेके सिलेक्शन बोर्ड थी चुका उन्हनि जे फ़ैसिलनि खे पिणु मंज़ूर कयो वियो ऐं सालियाने रिपोर्ट बि मंज़ूर कई वई। टंडो आदम में गवर्नमेंट सेकेंडरी टीचर्स एसोसिएशन गेस्टा जूं चूंडूं उस्ताद इत्तिहाद पैनल जा समूरा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि कामयाब थियल उम्मीदवारनि में सदर गुल मोहम्मद नज़ामाणी, सीनियर नायब सदर अहमद सईद बिरोही, नायब सदर फीमेल ख़ालिदा बेगम सैतो, जनरल सेक्रेटरी अबरार गोंदल ऐं ॿिया शामिल आहिनि। उन सिलसिले में चेयरमैन इलेक्शन कमीशन शाह मोहम्मद शेख पारां ॼाणायल उम्मीदवारनि जी कामयाबीअ जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। कोटड़ी साइट मुस्लिम टाउन वारे इलाइक़े में पीअण जे पाणी जे हथरादू खोट ऐं टैंकर माफ़िया ख़िलाफ़ रहवासियुनि पारां वाटर सप्लाई जी टांकी अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली मल्हा मूजिबि मुस्लिम टाउन एक्शन कमेटीअ जे अॻवाननि गुलाम अब्बास चांडियो, अब्दुल लतीफ़ भट्टी, कलंदर बख्श चांडियो, शहबाज़ मेमण ऐं ॿियनि चयो त पीअण जे पाणी जे हथरादू खोट कई वई आहे। टैंकर माफ़िया ॻरे अघ ते पीअण जो पाणी विकिरो करे रही आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुस्लिम टाउन में अवाम खे पीअण जो पाणी फराहम कयो वञे ऐं टैंकर माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वाही पांधी वेझो ॻोठ परियो जमालीअ में मुर्शिद हॉस्पिटल कराची तरफ़ां मेडिकल कैंप लॻाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम नबी लगारी मूजिबि दवाउनि सां गॾु मरीज़नि जी मलेरिया, टाइफाइड ऐं ॿियूं टेस्टूं कयूं वयूं। गॾोगॾु मरीज़नि खे मुफ़्त दवा, पाणी साफ़ करण वारी मशीन, व्हील चेयर ऐं स्वेटर फराहम कया विया। डॉक्टर काशिफ मलिक, डॉक्टर फराज़ हुसैन, डॉक्टर राजा रमीज़, डॉक्टर मरियम, डॉक्टर ताबिंदा, डॉक्टर अतिया ऐं ॿियनि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। कैंप जे मेज़बान नजफ़ शाह लकियारी, अॻूणे यूसी चेयरमैन अब्दुल हकीम जमाली, अब्दुल गफ़ूर जमाली ऐं ॿियनि चयो त काछे में हिकु मेगा कैंप लॻाई वई आहे। उन खां अॻु किथे बि अहिड़ी कैंप जो बंदोबस्तु न कयो वियो हुयो। कोटड़ी कबीर में पाणी नेकाल न थियण ऐं बदअमनी ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक लाशारी मूजिबि अता हुसैन सैतो, शहीद भुट्टो अॻवान फिदा हुसैन सैतो, हाजी शौकत कीरियो, ॼाम अशरफ सैतो ऐं ॿियनि ॿुधायो त 4 महीना गुज़री चुका आहिनि पर खानवाहण लिंक रोड ते पाणी मौजूदु आहे, जंहिं सबबि संदन कारोबार बंदि थी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त पाणी नेकाल कराए ॾिनो वञे ऐं ॾेवणा शाख ऐं भरपासे में पुलिस पिकेटूं क़ाइमु कयूं वञनि त जीअं अमन अमान बहाल थी सघे।